इमरान खान की कहानी ऐं साज़िशुनि जो दौर पुॼाणी ते पतो। कैस आणींदड़ सिलेक्टर घर हलिया विया। 2018 वारी सिलेक्शन कमेटी भी टुटी वई। आवाम जाने तो त मुल्क में महांगाई जो ज़िम्मेवार केरु आहे। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इमरान खान मुल्क के IMF वटि गिरवी रखी छॾियो। IMF सां ॻाल्हियूं इसाक़डार न पर इमरान खान खे करणु घुर्जनि। मईशत तबाह कंदड़ सुकून सां ज़मान परख में वेठल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इमरान खान के IMF ऐं अवाम जे कटड़े में आणे। 4 सालनि जी तबाही एतिरी जल्द ख़त्म थियण वारी नाहे, पर अवाम उम्मीद रखे त नून लीग मुल्की हालतूं तब्दील कंदी। असां इलेक्शन खां डिॼण वारा न आहियूं, इलेक्शन खां रुगो सिलेक्शन वारा डिॼंदा आहिनि। शौकत खानम अस्पताल के मिलल चंदे मां $30 लाख जी सीड़पकारी कई हुई। PTI चेयरमैन इमरान खान जो ख्वाजा आसिफ ते इज्जत के छियो रसाइण वारे केस में ॿुधणी दौरान एतराफ़। वीडियो लिंक ते आॾी पुछा दौरान इमरान खान एतराफ़ कयो त चंदे जे $30 लाख मां 2008 में सीड़पकारी कई हुई, जेका 2015 में वापसि कई वई। ख्वाजा आसिफ के नोटिस मोकिलण वक़्तु मूंखे सीड़पकारी जी ख़बर न हुई। रक़म इम्तियाज़ हैदरी के सीड़पकारी लाइ ॾिनी वई हुई। हुकूमत IMF सां तय थियल मुआदे ते अमल शुरू करे छॾियो। बिजली तां सब्सिडी ख़त्म करण जो फ़ैसिलो। मार्च में बिजली जो फी यूनिट ₹3.21 महांगो करण जो फ़ैसिलो। ज़रन मूजिब मार्च में वसूल थींदड़ बिजली जे बिल्स ते फी यूनिट ₹18 वरिता वेंदा। जून ताईं बिजली जो फी यूनिट ₹23.39 कयो वेंदो। फॉल्स फ्लैग ऑपरेशन जो एक वधिक भारतीय मनसूबो बेनकाब। इंतहा पसंद जमायत BJP चूंड खटण लाइ कूड़ो ऑपरेशन करण जी तैयारी करे वरती। इतलान मुजिब मोदी सरकार पुलवामा हमले के 4 साल मुकमिल थियण ते ड्रामो करण जी कोशिश करे रही आहे। पुलवामा शोपियान कलागाम में कूड़ो हमलो कराए 14 फरवरी ते ॾखण कश्मीर में धमाको करण जी साज़िश सटी आहे। कूड़े हमले जो इल्ज़ाम पाकिस्तान जे ॻुझे इदारे ते लॻाए BJP भारत में पाकिस्तान मुखालिफ जज़्बा भड़काए चूंड खटण चाहे थी। पाकिस्तान में अरबे रुपयनि जा गबन थी चुका आहिनि, जंहिंजी लट तंहिंजी में वारो निज़ाम ख़त्म करण खां सवाइ मुल्क तरक़ी न कंदो। बाबे पाकिस्तान जी पीढ़ जो पत्थर रखण वारी तकरीब के खिताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त नैब कूड़नि केसनि में बेगुनाहनि खे बंदि कयो। दुआ आहे त को दुश्मन बि नैब जे अकूबत खाननि में न रहे। IMF सां ठाह थियण बाद मनसूबा मुलतवी थियण वारनि सबबनि ते ॻाल्हाईंदुसि। मुल्की तरक़ी लाइ ॾींहुं राति महिनत करणी पवंदी। PTM हुकूमत के ड्रैग ॾियण लाइ मुआशी एमरजेंसी लॻाइण जूं ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। एमरजेंसी लागू कई वई त उन जा सिक्योरिटी जे हवाले सां ख़तरनाक असर साम्हूं ईंदा। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त असांजो एटमी प्रोग्राम दुश्मननि जी प्रोपेगंडा जो मर्कज़ हूंदो। आज़ादी रस्मी रहिजी वेंदी। बेवकूफ़ी वारनि पॉलिसियुनि सबबि मुल्क जी सालमियत दाव ते लॻी वेंदी। मुल्क जे मुस्तक़बिल सां खेॾणु बंदि करे जल्द चूंड कराए हुकूमत चूंडियल नुमाइंदनि हवाले कई वञे। इदारनि खे बग़ावत लाइ उकसाइण वारे केस में PTI अॻवान शहबाज गिल जी बरियत वारी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद जी अदालत धुरिन जा दलील ॿुधण बाद शहबाज गिल जी दरख़्वास्त रद्द कई। शहबाज गिल ते 27 फरवरी ते फर्दे जुर्म लागू कयो वेंदो। शहबाज गिल ते इदारनि जे सरबराहनि ख़िलाफ़ बग़ावत लाइ उकसाइण ते केस दाख़िल थियल आहे। MQM सुभाणे कराची में थियल धरणो मुलतवी करण जो इशारो ॾेई छॾियो। डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त पीपल्स पार्टी सां राब्ता आहिनि। MQM जे मुतालबनि ते संजीदगी सां अमल कयो त सुभाणे वारो धरणो मुलतवी करे सघूं था। मुतालबनि ताईं पोइ ते नटंदासीं।
मरी जी अदालत अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जे हिक केस में ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद ज़मानत मंज़ूर कई। इंसानी हक़नि जी अलमबरदार आसमा जहांगीर जे विछोड़े के 5 वरिया विहामी विया। आसमा जहांगीर हर दौर जी आमरत खिलाफ वेड़ विड़ी इंसानी हक़नि लाइ हर मुआवज़े ते भरपूर जदोजहद कई। आसमा जहांगीर 11 फरवरी 2018 ते वफ़ात करे वई हुई। संदसि याद में तक़रीबूं रिथियल। कराची में क़त्ल कयल मुख्तियार एजाज चांडू जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सियासी समाजी तंज़ीमुनि जो धरणो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त कराची में लैंड माफिया हथां क़त्ल कयल मुख्तियार एजाज चांडू जे केस जा मुख्य जवाबदार अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। पुलिस केस लोड़णु चाहे थी। थाणो बुला खान जे पोरियत सोडो कास्केली जी बीमार न्याणी गुरबत सबब इलाज खां कासिर। पोरियत पारां सरकार ऐं सरहदी वारनि खे इलाज लाइ मदद जी अपील।